प्यारा सिंध वासियो, हक़ मौजूद सिंध मौजूद दोस्तों, अॼु मां तव्हां सां हिकु अहम मौज़ू ते ॻाल्हि करण वारो आहियां। प्यारा दोस्तों, पाण वटि इहा चवणी आम आहे त न्याणी सतनि क़ुरान शरीफ़नि जे बराबरि आहे, या हीअ बि त जन्नत माउ जे पेरनि हेठां आहे। चवणी ॿई लख आहिनि ऐं काश असां उन्हनि ॾाहप भरियलु ॻाल्हियुनि ते को अमल करे सघूं हा। अफ़सोस इहो आहे त सिंधी अवाम जी अक्सरियत अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे बि उन्हनि ते अमल जे मामले में ॾाढो तंग नज़र ॾिठो वियो आहे। असांजा सिंधी माण्हू जॾहिं न्याणी या न्याणियुनि खे परणाईंदा आहिनि त फ़ख़ुर सां चवंदा आहिनि त अदा न्याणीअ जो ॿारु कुल्हनि ते रखियल हो जेको लाथोसीं। मूं केतिरा पढ़ियल लिखियल ॾिठा आहिनि जेके न्याणियुनि खे रुॻो उन करे न पढ़ाईंदा आहिनि त उन्हनि खे पढ़ाइण या कंहिं इज़त भरे रोज़गार सां लॻाइण सां संदन घराणे जो को फ़ाइदो कोन थींदो। बहितर छोकिरी पढ़ी करे वञी परायो घर वसाईंदी ऐं इहा कमाई खेनि मिलंदी, त अहिड़ो कमु छो कजे। उन्हनि ॻाल्हियुनि खे उन्हाई सां जांच कयो त इहो थो मालूम थिए त असां न्याणियुनि खे पंहिंजे मथे ते ॿार था सम्झूं। उन्हनि जो परणो करे इहो ॿार लाइ पंहिंजे फाथल जान आजी कराइण था घुरूं। अक्सर करे न्याणियुनि परणाइण बैदि असां मां घणा तणा इहो चई पंहिंजे उन औलाद जंहिंखे सतनि क़ुरान जी अज़मत सां भेट ॾींदा रहंदा आहियूं, उन नमूने हथ कढी वेंदा आहियूं जहिड़ो कर असांजो साणनि को वास्तो ई न हुयो। दोस्तो, इन खां 5 साल अॻु 5 डिसंबर 2016 जे ॾींहुं ते शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में BBC मशहूरु ब्रॉडकास्टर जनाब वसतुल्लाह ख़ान हिकु प्रोग्राम कारोकारी जे नाले में क़तलु थींदड़ न्याणियुनि मुतलिक़ कयो, जंहिंमें सरदार इम्तियाज़ फुलपोटो साबिक़ MPS सिंध पिणु शिरकत कई हुई। इतफ़ाक़ सां मां पिणु उन प्रोग्राम में शरीक थियो हुउसि। उन प्रोग्राम में सरदार इम्तियाज़ फुलपोटो साहिबु हिकु तमामु छिरकाईंदड़ किसो बयानु कयो हो, जेको ॿुधी असां सभिनी जो कंधु शर्म विचां झुकी वियो हो। मूं जॾहिं उन प्रोग्राम मुतालिक़ फेसबुक ते पंहिंजो स्टेटस रखियो हो त केतिरनि दोस्तनि इहो जाइज़ एतिराज़ पिणु वारियो हो त कंहिं हिकिड़े फ़र्द जी सोच खे जनरलाइज़ करे असां सॼी क़ौम लाइ इहो तासुरु जोड़े नथा सघूं। उन प्रोग्राम में सरदार इम्तियाज़ फुलपोटो साहिबु हिकु किसो ॿुधायो हो त वटसि को दबंग क़िस्म जो माण्हू आयो जंहिं अची खेसि फरमाइश कई हुई खेसि संदसि राॼ वारे हिकु माण्हू वटि पालियल कुतो वठी ॾे। संदसि ॻाल्हि जी पोवारी लाइ जॾहिं बकोल सरदार साहिब जे मूं पंहिंजे ज़ात वारे खे इहा ॻाल्हि ॿुधाई त हू मूंखे ज़ोरी पंहिंजे घर अंदरि वठी हलियो। उते घर जे समूरनि औरतुनि, जंहिंमें संदसि ज़ाल ऐं धीअरूं बि शामिल हुयूं, खे कतार में बीहारे चयाईं, हिननि औरतुनि मां जंहिं ते हथु रखी मां तोखे ॾियण लाइ तयारु आहियां, पर उन कुते जी ॻाल्हि न कर। मूं इहो किसो लिखी आख़िर में पंहिंजो तबसरो कयो हो, जंहिं ते दोस्तनि जाइज़ एतिराज़ वारे हा मूं लिखियो हो त असां भले न्याणे खे 7 क़ुरान या अलाह जी रहमत सॼूं, पर हक़ीक़त में सिंधी न्याणियुनि जी असुलु हक़ीक़त हैसियत इहा आहे जेका सरदार इम्तियाज़ फुलपोटो साहिब जन बयानु कई आहे। दोस्तो, हेॾी तमहीद ॿुधण जो मक़सदु हीअ आहे त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे न्याणियुनि ऐं पंहिंजे औरतुनि या घर जे ॿियनि मर्द भातियुनि सां मर्द ऐं औरतुनि जी हैसियत में वहिंवार रखण बदिरां इहो सम्झणु घुरिजे त सभ खां अवल असां सभु मर्द तोड़े औरतूं इंसान आहियूं। असां ॿिन्ही खे बुख लॻंदी आहे, ॿिन्ही खे धकु लॻंदो आहे त दर्दु थींदो आहे, ॿिन्ही वटि ख़ुशी ऐं ग़म जा हिकु जहिड़ा अहसास हूंदा आहिनि। ॿिन्ही खे खुराक, खाधो, कपिड़ो, अझो, तहफ़ुज़, सिहत ऐं तइलीम जी सहूलियतुनि सां गॾु इज़त भरी समाजी ज़िंदगी गुज़ारण जो हिकु जहिड़ो हक़ आहे। असां सिंध वारा इहा नंढड़ी ॻाल्हि सम्झी वञूं त जेकर सिंध जो समाज मुंहिंजे दड़े मां लधल संभारा वारो औज हिकु दफ़ो वरी माणे वठे। दोस्तो, पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु कयो, पाण जियो ऐं ॿियनि खे जीअण जो हक़ु ॾियो, तइलीम आम कयो, सनफ़ी मतभेद वारनि कारनि रस्मनि खे दफ़न करे छॾियो। अव्हांजा लख लाइक़।